कलाम जे लाए एक कलाम मशहूर शायर पुराणो शायर बेखुद बलोच जो असांजे पन्नया कर जो ये कलाम जेको असांजी सुञाणपी आहे असांजी सिंध जी अजरक जी टोपी असांजी सिंध जे जेकी उनजी सुञाणप त अजरक टोपी सिंधी पाईंदा सभी सिंध वासियुनि खे ऐं जेके असांजा सिंधी आहिनि सभिनि जी फरमाइश आहे अजरक टोपी पाए सलावत
Fazul 0300 313 4972। प्लीज़ हमारे चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को दबाएं। प्लीज़ हमारे YouTube चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन के बटन को दबा दें।